ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो माँ भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, तव्हां सभिनी खे सभिनी खां पहिरीं दिल जी गहराइनि सां श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे शुभ आरंभ करण जो न्योतो ऐं मुबारकबाद ॾियूं था। प्यारा भक्तों, श्रीमद् भागवतम महापुराण 7 ॾींहंनि जे अंदरि मुक्ति ॾियारण वारो ग्रंथ आहे, जंहिंमें स्कंद 9 श्री कृष्ण भगवान जी लीलाउनि सां भरियल आहे। शुक शास्त्र में कृष्ण लीला आहे अनुपम उपहार, जंहिंमें भरियल आहे ठुसाठुस अमृत जो सार। प्यारा भक्तों, श्रीमद् भागवतम महापुराण जेको सुखदेव जी जे मुखां राजा परीक्षित खे ॿुधायो वियो हो, जंहिंजो असल मक़सदु हो श्री कृष्ण भगवान जी लीलाउनि जो रस चखाए राजा परीक्षित खे सिर्फ़ 7 ॾींहंनि जे अंदरि ही मुक्ति ॾियारे। मीराबाई चयो आहे, मैंने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम की, मैंने बिंदिया सजाई रे कृष्ण नाम की, मेरी चूड़ियों पे कृष्ण, मेरी चुंडली पे कृष्ण, मैंने नथनी गराई रे कृष्ण नाम की, मैंने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम की। मेरे नैनों में गोकुल वृंदावन, मेरे प्राणों में मोहन मन भावन, मेरे होठों पे कृष्ण, मेरे हृदय में कृष्ण, मैंने ज्योति जगाई रे कृष्ण नाम की, मैंने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम की। अब छाया है कृष्ण अंग अंग में, मेरा तन मन रंगा है कृष्ण रंग में, मेरा प्रियतम है कृष्ण, मेरा जीवन है कृष्ण, मैंने माला बनाई रे कृष्ण नाम की, मैंने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम की। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, श्रीमद् भागवतम महापुराण जो फल 9 स्कंद आहे। इन्हें स्कंद में श्री सुखदेव जी महाराज पूरी तरह खुलियो आहे, जो हिन स्कंद में श्री सुखदेव जी महाराज भगवान श्री कृष्ण जे लीलाउनि जी कथा ॿुधाई आहे। शुरू वारनि 9 स्कंदनि में श्री सुखदेव जी महाराज राजा परीक्षित ऐं पाण सभिनी खे भगवान श्री कृष्ण जी लीलाउनि जो चरित्र ॿुधण जे क़ाबिल बणायो पए। हाणे यकीनन पाण एतिरे क़ाबिल आहियूं जो पाण खे हरी कृपा सां सुखदेव जी जे मुखां भगवान जी लीलाउनि जी कथा ॿुधण जो मौक़ो मिलियो आहे। सबई चओ जय श्री हरि। अचो त पाण थोरो घणो श्री भगवान कृष्ण जे जनम लीलाउनि जो अनुभव कयूं। नंढपण में भगवान जॾहिं ॼापियो, तंहिं वक़्तु जेल जा सभई दरवाज़ा खुली विया ऐं उन्हनि जे पिता वासुदेव ऐं माता देवकी जा जेके बंधन हुआ, यानी के जेके ज़ंजीरनि में हू ॿधल हुआ, उहे ज़ंजीरूं खुली वियूं। सभु चौकीदार सुम्ही रहिया। तंहिं बाद जॾहिं आकाशवाणी थी ऐं आकाशवाणीअ जे मुताबिक़ वासुदेव पंहिंजे पुटु भगवान श्री कृष्ण खे गोकुल पे वठी विया, तंहिं वक़्तु यमुना नदीअ खे पंहिंजा चरण स्पर्श कराए पंहिंजे पिता जी जान बचायऊं। तंहिं बाद नंढपण में घणनि ई राक्षसनि खे मारियऊं, जिन में भूतना राक्षसणी बि अचे थी, ऐं पंहिंजी माउ खे पंहिंजे मुख में सॼे ई ब्रह्मांड जो दर्शन करायऊं। गोपियुनि सां प्रेम कयऊं
उन्हनि सां रास लीला कयऊं, गोकुल में मखण चोरायऊं ऐं सभिनी खे घणो ई सतायऊं, लेकिन उन्हनि जे सताइण में बि गोपियुनि खे आनंद ईंदो हो। प्यारा भक्तों, जेकॾहिं कंहिं ॾींहुं भॻवान श्री कृष्ण मखण चोराइण न ईंदो हो त गोपियूं उन खे ॻोल्हण वास्ते ॿाहिरि वेंदियूं हुयूं ऐं चवंदियूं हुयूं त अॼु लल्लो असांजे घर मखण चोराइण छो न आयो आहे। प्यारा भक्तों, तंहिं बाद गोकुल में पंहिंजी लीलाउनि खे समाप्त करे भॻवान पंहिंजे धर्म ॾांहुं वधनि था। वञी पहिरियां ई पंहिंजे मामे कंस खे मारे अधर्म जो संहार कनि था। तंहिं बाद घणनि ई अधर्मी राक्षसनि ऐं राजाउनि खे मारे हिन पृथ्वीअ तां ॿार लाहीनि था, छो त भॻवान श्री कृष्ण हिन पृथ्वीअ खे इहो वचन ॾिनो आहे त जॾहिं जॾहिं तोजे मथां पाप ऐं अधर्म वधंदो ऐं मुंहिंजे भक्तनि जे मथां कष्ट ईंदो, तॾहिं तॾहिं मां हिन पृथ्वीअ ते अवतार वठंदसि ऐं सभिनी पापियुनि ऐं अधर्मियुनि जो संहार करे पंहिंजे भक्तनि जी रक्षा कंदसि। सो प्यारा भक्तों, अहिड़ी रीति भॻवान पंहिंजे भक्त सुदामा जी रक्षा कई, उनखे ग़रीबी ऐं गुरबत खां छॾायो। जंहिं वक़्तु माता द्रौपदीअ जो चीर हरण थियो पिए, तंहिं वक़्तु उन्हनि जे मथां साड़ियुनि जा भंडार लाहे छॾियाऊं ऐं उन्हनि जी लॼ रखियाऊं। ऐं महाभारत जे युद्ध में भॻवान पंहिंजे मुखां श्रीमद् भागवत गीता अर्जुन खे ॿुधाई, जंहिंखे ॿुधण वास्ते वक़्तु यानी के समूह स्वयं पाण रुकी वियो हो। प्यारा भक्तों, अहिड़ी रीति भॻवान श्री कृष्ण घणा ई वरय हिन पृथ्वीअ ते लीला कनि था ऐं आख़िर पंहिंजे परम धाम ॾांहुं पधारे वञनि था। सभई चयो जय श्री कृष्ण। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो सिर्फ़ जाइज़ो यानी कि इंट्रोडक्शन वरितो आहे। सुभाणे खां असल श्रीमद् भागवत महापुराण साहिब जो 10 स्कंद आरंभ थींदो। सभई चयो जय श्री कृष्ण। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।